बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। इबरत वेदर न्यूज़ सां गॾु आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम हुसैन ख़ासि ख़ैली। अवां खे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान में सर्दीअ जी मौसम जेका आहे उहा वधी वई आहे ऐं थधि में इज़ाफ़ो थी वियो आहे। पाड़ेसरी मुल्क ईरान ऐं पाड़ेसरी मुल्क अफ़गानिस्तान मां ओलह जो बरसाति वारो सिस्टम जेको आहे उहो पाकिस्तान में दाख़िल थी वियो आहे। पाकिस्तान जे सूबे बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां गॾु बरसाति जा वसकार थिया आहिनि। बलूचिस्तान जे वादी कोइटिया समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बर्फ़बारी बि थी आहे। बलूचिस्तान में बर्फ़बारी खां पोइ वधीक मौसम जेका आहे उहा सर्द थी वई आहे ऐं बलूचिस्तान सूबे में ककर जेके आहिनि सो सफ़र करे रहिया आहिनि। अहिड़ीअ तरह अफ़गानिस्तान मुल्क खां जेको बरसाति वारो सिस्टम आहे उहो पाकिस्तान जे सूबे ख़ैबर पख्तूनख्वा जे अक्सरियत इलाइक़नि में दाख़िल थी वियो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि बरसाति जा वसकारा जारी आहिनि। जॾहिं त सूबे ख़ैबर पख्तूनख्वा जा जेके उतरियां इलाइक़ा आहिनि उन्हनि में बर्फ़बारी जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। सूबे पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़ो जेको आहे उहो वधियलु आहे। जॾहिं त पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किन हंधनि ते बादल बि सफ़र करे रहिया आहिनि, किन हंधनि ते बरसाति जा इम्कान आहिनि। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धुंध जे करे जेको आहे सो हद नज़र जेका आहे उहा ज़ीरो ते आहे, जंहिं करे रोडनि रस्तनि सां जेके मुसाफ़िर गाॾियूं हलनि थियूं या आम जेका ट्रैफ़िक आहे उहे सुबुह जे वक़्तु ऐं ख़ासि तौर ते राति जे वक़्तु जेको आहे सो गाॾियुनि जे हलाइण वक़्तु एहतियात कनि। अहिड़ीअ तरह ॻाल्हि कयूं सूबे सिंध जी त सूबे सिंध में थधी मौसम आहे ऐं किन हंधनि ते ककर जेके आहिनि सो सफ़र करे रहिया आहिनि। सूबे सिंध जे लाड़काने डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां ऐं किन हंधनि ते हल्की बूंदाबांदीअ जा इम्कान आहिनि। अहिड़ीअ तरह सखर डिवीज़न जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बादल सफ़र कंदा, किन हंधनि ते फुर फुर थी सघे थी। शहीद बेनज़ीराबाद नवाबशाह डिवीज़न जे बि किन हंधनि ते बादल वधीक ताक़तवर थियण सां हल्की बूंदाबांदी जा इम्कान आहिनि। जॾहिं त कराची डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न में मौसम ख़ुश्क रहंदी ऐं मौसम सर्द रहंदी। सर्दीअ जी लहर जेका आहे उहा पाकिस्तान में दाख़िल थी वई आहे। हिन वक़्तु मौसम जेका आहे तमामु घणी सर्द आहे। काफ़ी इलाइक़नि में पाणी ॼमण यानी पारे ॼमण जा बि इम्कान वधी विया आहिनि। अहिड़ीअ तरह आज़ादु कश्मीर जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम सर्द रहंदी ऐं जबल वारे इलाइक़नि में बरसाति जा इम्कान ऐं बर्फ़बारी जा इम्कान आहिनि। इस्लामाबाद पाकिस्तान जे गादीअ वारे शहर में बि बादल सफ़र कंदा ऐं किन हंधनि ते हल्की बरसाति जा इम्कान थी सघनि था। जॾहिं त कोहमरी, नथिया गलीअ समेत जेके उतर जा इलाइक़ा मुल्क जा आहिनि उन्हनि में जबल वारे इलाइक़नि में बर्फ़बारी जा इम्कान आहिनि। मौसम जेका आहे उहा सर्द थी वई आहे ऐं सर्दीअ में इज़ाफ़ो थी वियो आहे। जॾहिं त जेको कमज़ोर जेको ओलह जो बरसाति वारो सिस्टम आहे उहो पाकिस्तान में दाख़िल थियल आहे, किन हंधनि ते हल्की बरसाति जा इम्कान आहिनि। अहिड़ीअ तरह 20 डिसंबर खां 30 डिसंबर जे विच में बि पाकिस्तान जे चइनी सूबनि में किन हंधनि ते गजगोड़ सां बरसाति जा इम्कान आहिनि, जंहिंमें सूबो बलूचिस्तान, सूबे ख़ैबर पख्तूनख्वा, सूबे पंजाब में वधीक इम्कान आहिनि ऐं सूबे सिंध जे बि कुझु इलाइक़नि में ककर जेकॾहिं ताक़तवर थिया त बरसाति थींदी, न त मौसम झुड़ाली थींदी ऐं सीअ में वधीक इज़ाफ़ो रहंदो। इबरत वेदर न्यूज़ में फ़िलहालु मौसम जी जेका सूरत हाल हुई अवां ताईं पहुचाईसीं। वधीक ख़बरुनि, तजज़ियनि, स्पोर्ट्स, मेलनि जूं रिपोर्टूं ऐं ॿियो घणो कुझु ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क। इबरत वेदर न्यूज़ मां ग़ुलाम हुसैन ख़ासि क़िले खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।